छा थियो अथई? रोई पियो? कुछ कोन थियो आहे, बसि ईअं पुराणी ॻाल्हि यादि अची वई। कहिड़ी? जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो नओं इश्क थियो हो न, हा अॼु खां 20 साल पहिरियों हा फ़ोन ते सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा हुआसीं, हिक ॿिए सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं। हिकिड़े ॾींहुं तो चयो न त मूंसां मिलणु अचु, मां आयो हुउसि न। तो ई त फ़ोन ते ॻाल्हाइणु शुरू कयो। मां बि बेवकूफ़ आशिका वांगुरु भित टपी तोसां मिलण लाइ घर पहुतुसि। अचानक तुंहिंजो पीउ जागी पियो ऐं बंदूक खणी मुंहिंजे मथां रखियईं। मूं चयो पकिड़िजी पियासीं, मारिजी वेंदासीं। मूंखे चई कहिड़े शर्त सां तोखे छॾींदासीं, या मुंहिंजी धीउ सां शादी कर, न त जेल में 20 साल सज़ा काटींदे। काश 20 साल पहिरियों मां जेल हलियो वञा, घटि में घटि अॼु आज़ादी त मिले हा। छा?